हाँ रामायण में इहा भी शिक्षा थी मिले तो कभी भी काई भी स्त्री बे के स्त्री के बहकावे में अची करे पंहिंजे घर में आग न लगाइजो, बाहि न लगाइजो। अरे सच्ची गाल तो आहे कोन, कपोल कल्पित ॻाल्हियूं। कौशल्या माता केॾी करुणामयी आहे, केॾो प्यार कंदी आहे भरत सां। कंहिं बि राणीअ न चयो आहे त राम जी खे राजा ठाहियो, भरत खे न ठाहियो। सॼी अयोध्या चयो आहे, बाबा दशरथ महाराज चयो आहे, ऐं अधिकारी वॾा आहिनि। ऐं भरत महाराज जहिड़ो वधीक प्रेम करण वारो ॿियो केरु हूंदो, प्रेम जी मूर्ति। पर अहिड़े घर में भी बाहि लॻी थी सघे अगरि कोई ग़लति माण्हूअ जे वचननि ते, कूड़े कपटी ॻाल्हियुनि ते विश्वास करे। चओ हरे राम। ये केॾो वॾो ज्ञान आहे रामायण में। भुली करे भी उहो कूड़ो कचरो गंदगी न खणी अचिजो जंहिंसां तव्हांजे घर में अशांति थिए। अरे कोई मान लो मुसीबत आहे भी, कोई अहिड़ी परिस्थिति आहे त उनखे भी प्रेम सां, सत्संग सां, भाव सां, त्याग सां, समर्पण सां सुलझाइजो, न कि झगड़ा करे, महाभारत करे। चओ हरे राम। जॾहिं भगवान राम जे घर में एॾी अशांति, एॾो खतरो अची वियो त ॿुधायो, बची करे सावधान थी करे हमेशा सत्संग जे राह ते हलणु खपे। श्री कृष्ण गोविंद। इन करे संग भी सुठो कजे, सत्संगनि जो संग कजे। वधीक जेको व्यर्थ ॻाल्हाए, फालतू ॻाल्हियूं ॿुधाए, निंदा ॿुधाए, उनखे हथ जोड़े माफ़ी घुरोसि त तूं मुंहिंजी भेण आहे, तूं मुंहिंजी सखी आहे, तूं मुंहिंजो भाउ आहे, तूं मुंहिंजो दोस्त आहे। लेकिन दोस्ती तुंहिंजी मुंहिंजी इन करे न आहे त मां ॿिए कंहिंजी गंदगी खणी पंहिंजे कननि में विझां। इहे ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ मां तोसां दोस्ती न कई आहे। कोई माण्हू सहीअ में भी बुरो आहे, मान लो त असां केरु थींदा आहियूं उनजी बुराई हिक ॿिए खे ॿुधाए करे ऐं पंहिंजो जीवन जहर करण जे लाइ। अरे कोई बुरो आहे त उहो पंहिंजे बुरे कर्मनि जो फल पाईंदो। तव्हां थोरी न कोई न्यायाधीश आहियो, तव्हां धर्मराज भगवान भी न आहियो, तव्हां श्री कृष्ण भगवान भी न आहियो। दंड ॾियण जो तव्हांखे कोई अधिकार कोन्हे। ऐं असांजे अंदरि घटि बुरायूं आहिनि छा? हाँ, पाण खे ॾिसो त हिक खां वठी 100 ताईं छा हिक बि बुराई कोन्हे जीवन में। चओ हरे राम। लेकिन ओॾीमहिल निंदा ॾाढी प्यारी लॻंदी आहे। कोई माण्हू ॿिए कंहिंजी निंदा करे, कंहिंखे बुरो चए त ख़्याल बि न ईंदो आहे त हे पाप आहे। ईंदो आहे ख़्याल? ॿुधायो। हिकु माई वेही करे ॿिए सां टे जी निंदा करे, हिकिड़ो भाउ मिली करे ॿिए भाउ सां टे माण्हूअ जी निंदा करे, त ओॾीमहिल थोरी ख़्याल ईंदो आहे कि पाप आहे। ओॾीमहिल त चस्का वठी करे ॿुधंदा आहियूं, हा अहिड़ो माण्हू आहे, हिकु नंबर जो किरियल आहे, मूंखे त अखि सां ॾिठे न वणंदो आहे। सही थो चए यार, हा हा मूंखे बि ईअं ई थो लॻे। चओ हरे राम। हाणे मान लो सही में भी पापी हुजे, लेकिन उनजी तव्हां उनजे साम्हूं त न चई ॻाल्हि उनखे सम्झाइण जे लाइ, उनखे साम्हूं उनखे सुठी राह ॾेखारण जे लाइ, उनखे सलाह जो त उहो पाप न आहे। पर उनजी पीठ पीछे ॿिए माण्हू सां टे जी निंदा कयव त उनजा पाप काॾे आहे? ॿिन्ही ॼणनि जे सिर ते चढ़ी आहे। जंहिं लिखी करे उनजी निंदा कई, उन माण्हूअ खे फेस टू फेस सम्झायो त उहो सत्संग आहे। प्रेम सां हथ जोड़े करे, हा न, उनखे सम्झायो त इहो प्रेम आहे, इहा दोस्ती आहे। तव्हांजा गुण त कोई बि ॿुधाईंदव, नकली बि ॿुधाईंदव, ठाहे करे बि ॿुधाईंदव, पर तव्हांजो अवगुण कोई न ॿुधाईंदो तव्हांखे। ऐं अवगुण जेको ॿुधाए त कोई उहो तव्हांजो प्रेमी हूंदो, तव्हांजो दोस्त हूंदो, तव्हांजो भलो चाहिण वारो हूंदो। चओ हरे राम। घर वारा ई न ॿुधाईंदा आहिनि। कोई माण्हू गुस्से में अचे त उनखे सलाह न ॾींदा आहिनि। छॾ भैया, गुस्सो थो करे, सुभाणे असां ते ई गुस्सो करे वेहंदो आहे। हरे कृष्ण। सावधान रहो भाई सत्संगी। माताऊं भेनरूं भावरो, कॾहिं भुली करे भी कननि में न निंदा वञे, न ज़बान मां निकिरे। हम नहीं चंगे बुरा नहीं कोई, प्रणवत नानक तारे सोए। गुरु नानक जी था चवनि, असां सुठा न आहियूं, ॿियो कोई बुरो कोन्हे। इहा भावना रखो त निंदा काॾों थींदी।